सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार जंहिंजो इहो डायलॉग तमामु घणो मक़बूल हुयो सरदार कते ग़ुलाम हुसैन उमराणी जे बारे में। त ग़ुलाम हुसैन उमराणी केरु ऐं किथां जो हुयो ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी पंहिंजो पहिरियों एल्बम कॾहिं रिलीज़ कयो ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी हिन वक़्तु किथे आहे। दोस्तो विच में असां ई तव्हांखे इतला ॾिनो वीडियो जी सूरत में त ग़ुलाम हुसैन उमराणी हिकु निजी अस्पताल में दाख़िल आहे त कुझु ऑपरेशनूं थियूं ग़ुलाम हुसैन उमराणी जो जंहिंजो पंहिंजो बयानु बि असांखे सबूत तौरु तव्हांखे असां पंहिंजे वीडियो में ॿुधायोसीं। छाजे करे जो हिन वक़्तु सोशल मीडिया ते खोड़ सारियूं अफ़वाहूं बि गर्दिश कनि पियूं, लेकिन असां ग़ुलाम हुसैन उमराणी जो वीडियो खणी पंहिंजे वीडियो में टच करे ऐं पोइ तव्हांखे सॼी सूरत हाल दसीसीं। ऐं अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं छा ग़ुलाम हुसैन उमराणी डिस्चार्ज थी चुको आहे अस्पताल मां ऐं हिन वक़्तु छा ग़ुलाम हुसैन उमराणी पंहिंजे घर मौजूदु आहे, हिन वक़्तु उन जी सूरत हाल छा आहे, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो तव्हांखे ख़बर आहे ग़ुलाम हुसैन उमराणी सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं उन जा सभई एल्बम जेको आहे सो सिंध में रिलीज़ थी चुका आहिनि। जीअं सिंधीअ में बि ॻायो, सिराइकीअ में बि ॻायो, बरोचकीअ में बि ॻायो ऐं खोड़ सारनि ज़बाननि में ग़ुलाम हुसैन उमराणी पंहिंजो जेको आहे सो एल्बम खोड़ सारा रिलीज़ कया। ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी यकारी चपड़ीअ जो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे हिन वक़्तु 2025 में, लेकिन उन जी तबियत अचानक ख़राबु हुजण जे करे उनखे कराची निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो। कुझु टाइम उनखे उते ई दाख़िल रहणो पियो, छाजे करे जो उन जो चयो वञे थो त गले जो ऑपरेशन कयो वियो। हिकु त ॻाइण जे करे उन्हनि जो गलो जल्दी ख़राबु थी वेंदो आहे ऐं उन खां अलावा पोइ वरी उन्हनि जो घणो नशे करण सबबु जेको आहे सो गलो ख़राबु थी वेंदो आहे। पोइ कुझु टाइम डॉक्टरनि उनखे ॻाल्हाइण जे लाइ बि मना कयो हुयो, उहो बि पंहिंजी वीडियो में सिंध वासियुनि जे लाइ उन पैगाम जेको जारी कयो हुयो उहो बि असां तव्हांखे ॿुधायोसीं पंहिंजे वीडियो में। त पोइ गले जे ऑपरेशन सबबु ॻाल्हाइण लाइ घणो डॉक्टर झलियो हुयो उनखे, इन जे करे कुझु टाइम जेको आहे सो उन जो को बि नओं एल्बम त न अची सघंदो, लेकिन उन जी तबियत हिन वक़्तु जेको आहे सो तमामु बहितरीनु थी वई आहे ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी हिन वक़्तु पंहिंजे घर शिफ्ट थी चुको आहे ऐं उन जी तबियत हींअर बहितर आहे ऐं कुझु चंद महीननि में उन जो नओं एल्बम बि तव्हां ॾिसंदो सिंध में तमामु बहितरीनु एल्बम उन जो रिलीज़ थींदो। छाजे करे जो हींअर जेको आहे सो 2025 जो ऐं जेको आहे सो ईद वारो एल्बम उन जो न आयो हुयो, इन जे करे जो उन जो गलो जेको आहे सो ख़राबु हुयो ऐं हिन वक़्तु उन जो एल्बम जेको आहे सो नओं रिलीज़ थींदो। ग़ुलाम हुसैन उमराणी हिन वक़्तु बिल्कुलु सही आहे ऐं उन जी तबियत बिल्कुलु सही आहे। दोस्तो सिंध जा बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, असांजी दुआ आहे त उहे ख़ुशि ऐं आबाद रहनि। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी